ऐसे असां वटि जेके बि VVIPs हुजनि था उहो त ज़ाहिर उन्हनि खे त उहो ई ॾिसनि था जेको उन्हनि खे ॾेखारियो वञे थो ऐं ॾेखारण वारनि जी पंहिंजी मर्ज़ी हुजे थी त हू छा ॾेखारणु चाहिनि था लेकिन तमामु घणी तकलीफ़ आहे बयान खां ॿाहिरि मामलात आहिनि ऐं हिन में जीअं मूं गुज़ारिश कई पई त फौरी रिलीफ जो कमु पाणी जी निकाल आहे ऐं खाद खुराक आहे जेको गवर्नमेंट जो कमु आहे गवर्नमेंट जो कमु आहे पर अगरि गवर्नमेंट पाण हुनजी हिकिड़ी गवर्नमेंट मशीनरी जी हिकिड़ी एतिरी साख न आहे मिसाल तव्हां ॾिसो न त ॿ नंढड़ा वाक़िया इन्फ्रास्ट्रेशन में निकिता तव्हां ॾिसो कल्ह शायदि DC जैकोबाद जी चयो त हुनखां ट्रेजरी ऑफिसर जेको आहे उहो पैसा बि घुरे फंड्स रिलीज़ करण लाइ ख़ैर उहो ट्रेजरी ऑफिसर हुनजी तदीद करे पियो लेकिन हीअ ॾिसो न अञा बि माण्हुनि खे शाबस हुजे बाहि विझनि था पंहिंजे पेट में ऐं पंहिंजे बचनि जे पेट में बाहि था विझनि उन मासूमनि जो त ॾोह बि कोन्हे या अॼु हिकिड़े DC खे हटाए बि छॾियऊं कंबर वारे खे शायदि के हीअ सभु शयूं त इन खां पोइ अहिड़ी ॻाल्हियूं थियणु शुरू थी वञनि त भई तव्हां सरकारी मुलाज़िमनि जा पैसा कटियो पिया जी हा उहे सरकारी मुलाज़िम चवनि था त भई असांखे अगरि माण्हुनि जी मदद करणी आहे त असांखे सवाबदीद त छॾियो न पाण कयूं हीअ त को असां वटि सिस्टम अची वियो त बैंक मां ई कटौती थी वेंदी त इहो त माण्हुनि जी सवाबदीद त छॾियो सरकार ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे त काबीना ऐं MPA ऐं MNA साहिबान खे हिकिड़े महीने जी पघार न ॾियणु खपे यस घटि में घटि हाणे साल रहिजी वियो अथनि त साल जी पघार ॾियणु खपे ऐं अलाह जो शुक्र आहे हिननि मां कंहिंखे बि जी हा जी हा जी हा अलाह जो अहसान आहे हिननि असांजे मिनिस्टर साहिबान ते MPA ऐं MNA साहिबान ते गवर्नमेंट हुजे अपोज़िशन हुजे पघार ते हरूभरू हिननि जो बुर्चिखानो कोन थो हले जी हा जी हा जी हा त महीनो छो बल्कि ॿियो बि कुझु आहे त उहो बि साल खनि लाइ ॾियनि थोरो माण्हुनि खे सो इहो लेकिन वरी आउं चाहियां थो त जेके हीअ NGOs आहिनि जिन्हनि जी साख आहे उन्हनि खे इंगेज करणु खपे उन्हनि इलाइक़नि में पहुचणु खपे जिथे न पियो हीअ सिर्फ़ु फ़िज़ाई दौरा हवाई दौरा इहे ठीकु आहे हिकिड़ी अखियुनि खे ॾिसण लाइ त ठीकु आहे पर हिन सां को हल नथो थिए मसइलो ऐं हींअर हाणे चवनि था त अॼु खां पोइ बरसाति शायदि हीअ स्पेल ख़तमु थींदो अलाह करे पर मूं अॼु शेरी रहमान साहिबा खे ॿुधो पियो अलाह करे ग़लति हुजे पर चए पई त शायदि सेप्टेम्बर जे विच में बि अहिड़ो ई हिकिड़ो मॉन्स्टर क़िस्म जो स्पेल ॿियो ईंदो अहिड़े ई बरसाति को मॉनसून जो हिकिड़ो ॿियो हाणे सभु ज़ाहिर आहिनि त माहौलियाती तब्दीली लेकिन हाणे आहे वार्निंग्स पहिरियां खां मौजूदु आहिनि वार्निंग्स पहिरियां खां मौजूदु पर हाणे छा आहे त तव्हां तड़ तकड़ में त कंहिं इलाइक़े जो जेको आहे उहो सॼो इंफ्रास्ट्रक्चर ठीकु नथा करे सघो माण्हुनि खे हाणे गवर्नमेंट खे बि सोचणु खपे ब्यूरोक्रेसी खे बि सोचणु खपे माण्हुनि खे बि सोचणु खपे त हीअ असीं पंहिंजे वक़्ती मुफ़ादनि लाइ वक़्ती लालच में केॾो वॾो नुक़सानु करे छॾियूं था माण्हू बि इहो सोचनि वोट ॾियणु महिल त उहो पंहिंजे वक़्ती मुफ़ाद लाइ केॾो वॾो नुक़सानु पंहिंजो ऐं पंहिंजे ईंदड़ नस्लनि जो कनि था